औज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु इन ॻोठ झंडे ख़ान रिंद मंझि साईं अहसान रिंद जी औताक ते हीअ जेका असां लतीफ़ी लात जी कचहरी करे रहिया आहियूं ऐं हितां खां 70 मोरी बि वेझी लॻंदी आहे इन ॻोठ झंडे ख़ान रिंद खे। त अदा अहसान वारनि जे इज़हार ते ऐं लतीफ़ सरकार जी सूरमी जेका आहे ससुई उन मंझां चिंद बैत पेश कंदुसि। ऐं जहिड़ो बि मुंहिंजो हाल आहे ऐं वरी बि अलाह साईं खे बि इल्तिजा कंदुसि त हीअ जीजा जो कलाम आहे मूंखे सही पढ़ण जी सलाहियत ॾिए मालिक। जॾहिं ससुई ऐं पुनू जी शादी थी त अचानक उहा ई राति हुई, हिन जा भाइर अची विया जेके पुनू जा ॻोल्हा हुआ। ॻोल्हींदे जेॾी महिल बंभोर में पहुता त शादी हुई पुनू जी। हिननि खे ख़बर पई थी पुनू वटि आया। पुनू ॾाढो ख़ुशि थियो त मुंहिंजा भाइर आया आहिनि ऐं ससुई खे बि इहा ख़बर पई त मुंहिंजा ॾेर आया आहिनि। उहा बि ख़ुशि थी। बहरहाल हिननि पाण में वरी इहो सोचियो त भई हिन जी ससुई सां शादी पुनू जी थी थिए त हीअ हिकिड़ी धारी माई आहे, इहा कीअं पाण बलोच क़ौम में ठहंदी। त उन हिसाब सां हिननि छा कयो जो बंभोर जो उन टाइम में हिकिड़ो भरियो तुरियो शहर हो। उन ज़माने मंझि विया छाकाणि नशावर शइ बंभोर शहर मंझां वठी आया जेका पाण उनखे लिकाए रखियऊं। जेॾीमहिल मानी लॻी त उन मानी मंझि पुनू खे उहो नशो हिननि मिलाए ॾिनो। हिननि सोचियो त भई पुनू खे जेॾीमहिल नशो ईंदो उठ पाण वटि भला आहिनि ऐं हीअ पाण खे छा कंदा। जेॾीमहिल हव मव टरंदी माण्हू सभु सुम्ही रहंदा, पाण उठ भला आहिनि उठण ते विझी पुनू खे खणी हलिया हलंदासीं। हिननि इहा पाण में सलाह कई त हीअ पंहिंजी उन सलाह में कामयाबु विया हलिया। जीअं ई मानी लॻी मानी में पुनू खे उहा नशावर शइ ॾेई छॾियूं। नशो कैफ़ आहे, नशे अचण सां पुनू ते निंड अची वई। जीअं हव मव टरी उठ भला पलाणे ऐं पुनू खे विझी पाखड़नि में ही खणी विया। ससुई हुते इंतज़ारु कंदे रही जो वञी ॾींहुं सिॼ उॻियो। हाणे सुबुह थी त ॾिसनि न की ओठी न की उठ न की पेर न की खुर ही त विया हलिया। हाणे बंभोर शहर मंझां ख़ुशी मंझां उते कोहराम मची वियो ऐं ससुई जेको सो बिल्कुलु बेहोश थी वई ऐं रोइण लॻी। त सरतियूं साहेड़ियूं पाड़े आड़े वारियूं सभु आयूं हिनखे सम्झाइण त अई अदी जे पंहिंजा हुजनि हा त पाण खे छॾे ई न वञनि हा ऐं हू हई धारिया माण्हू। हाणे तूं हुननि जे लाइ कहिड़ा लम्हा पार थी कढी। हाणे माठ करे वेही रहा शहर बंभोर में। त ससुई चयो न आउं वेंदसि कान वेंदसि। हुननि जाम हिनखे घणेई कुझु सम्झायो पर ससुई हिननि जी ॻाल्हि सभु ठुकराए छॾी। तॾहिं हिकिड़ी साहेड़ी जेको सो उथी उन कावड़ मंझां चयसि, अई जागी जागी ससुई तो निंड विहाई छो। जंहिं पहर पुनू वियो तंहिं पल न जाॻे छो। हाणे हथां होत वियो थी कचो चवीं केच खे। त वरी ॿी साहेड़ी उथी उन चयो, सुते संझे ई हाणे मयारनि मथां मयारूं सुते संझे ई मुंहुं वेढ़े मुअण जी। ओॼागो अखियुनि खे ॼातई न ॾेई हाण हथां तो पेई थी कचो चवीं केच खे। त वरी टी साहेड़ी उथी उन चयसि, सुते सवारी अई मुंहुं वेड़े मुअण जी। ॾिठई न ॾेरनि जा चौधारी चारी पोइ मारींदई मारी पिरह सूर पिरीअ जा। त वरी चौथी उथी उन चयो त सुते पेर डिघा करे वॾी जाड़ कयाई। जाड़ जी माना आहे ग़लती। अई ससुई तूं बेओनी थी सुम्ही रहीं, तो इहो ॾिठो कोन धारिया माण्हू न अलाए छा कंदा। सुते पेर डिघा करे वॾी जाड़ कयाए असल आरी ॼाम जी सॻी तूं न सियाए। तूं का हुननि जी करापत में कोन हुए जो हू तुंहिंजो ख़्यालु कनि हा। हू तो वही धारिया तूं पंहिंजी होशियारी करीं हा। असल आरी ॼाम जी सॻी तूं न सियाए। जे दर भर उभी दोस्त जे त सुर भुर हूं त सुयाए। ओ पुनू साण पीआए पई निभागी निंडूं करी। त वरी पंजी साहेड़ी उथी उन चयसि, इहा कम कमीणियुनि जी सुम्हनि पेर डिघा करे। इहे कम कमीणियुनि जी सुम्हनि पेर डिघा करे। होॾां ससुईअ
होॾां ॿी माना में रूहानियत में असां आहियूं जे ॾींहं मंझि पंज चकर अज़ान अचेसि असांजे कन ते जूं कान थी सुरे त इहे कम कमियूं जीअं सुम्हनि पेर डिघा करे निंडां निभागन खे ओभाला अचनि लोचन ना लतीफ़ चए हाड़े लय होतन ओ से पुन्हूं कीअं पसनि जे संझई रहनि सुम्ही।